कंबर वेझो शाख ते पुल न हुजण सबबि ॻोठाणनि पारां फौती जो मड़ पाणी मां गुज़ारे क़ब्रिस्तान मुंतक़िल कयो वियो। ॻोठ मंगियो चांडियो में फतूजल पुल ते शाख ते पुल न हुजण सबबि फौती जो मड़ पाणी मां गुज़ारे करे क़ब्रिस्तान मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त फतूहल शाख ते पुल न हुजण सबबि अज़ाब में मुब्तला आहियूं, अचवञ में बि ॾुखियायूं पेश अचनि थियूं। कंबर वेझो शाख ते पुल न हुजण सबबि ॻोठाणनि पारां फौतीअ जो मड़ पाणी मां उकारे क़ब्रिस्तान मुंतक़िल कयो वियो। ॻोठ मंगियो चांडियो में फतूअल शाख ते पुल नाहे ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते जॾहिं बि का फौतगी थिए थी त फौती जो मड़ मुंतक़िल करण में ॾुखियायूं पेश अचनि थियूं, अचवञ में बि तमामु घणी तकलीफ़ थिए थी। तफ़सील सां मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल हमीद गोपांग। अब्दुल हमीद, वधीक आगाह कजो। जी, कंबर जो ॻोठ मंगियो चांडियो हिन जदीद दौर में भी रोड रस्ते ऐं पुल जी सहूलियत का महरूम पिणल आहे। ॻोठाणा फौतगी थियण जी सूरत में लाश फतूअल शाख मां विच पाणीअ मां गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि अब्दुल गफ़ार चांडियो, मुश्ताक चांडियो, मदर चांडियो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजो ॻोठ ज़िले हेडक्वार्टर कंबर खां 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे, पर बदकिस्मती सां रोड रस्ते समेत शाख ते पुल बि न आहे, जंहिं सबबि ॻोठ में फौतगियूं थियण जी सूरत में लाश शाख मां विच पाणीअ मां गुज़ारे आबाई क़ब्रिस्तान कबूल शाह खणी वञण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त असांजो हीउ इलाइक़ो जेको आहे उहो MPA सरदार ख़ान चांडे ऐं MNA मीर आमिर ख़ान मक्सी जे तक में अचे थो, पर बदकिस्मती सां असांखे का बि सहूलियत न मिली सघी आहे। हिननि सिंध सरकार ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त ॻोठ खे रोड रस्तो ॾेई फतूअल शाख ते पुल ठाराए ॾिनी वञे त जीअं असां परेशानियुनि खां बची सघूं। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल हमीद।